अच्छा जी, जॾहिं तव्हां एजुकेशन जी ॻाल्हि कयो था, अॼु थोरो सो पंहिंजे प्रोग्राम खे एजुकेशन जी तरफ़ वठी था हलूं, इन ट्रैक ते बि ॻाल्हाए ॾिसूं था। अक्सर असां अहिड़ा प्रोग्राम कंदा आहियूं, बट अॼु थोरो सो इन ॻाल्हियुनि ते ॻाल्हाए ॾिसूं था त असांजी जेका एजुकेशन आहे उहा बेसिकली आहे किथे। गफ़ार साहब, एजुकेशन आहे असां वटि? केतिरी आहे, कीअं आहे, कहिड़ी आहे? एजुकेशन आहे, अॻे जे भेट में ठीकु आहे कुझु, पर आइडियल न आहे। आइडियल न आहे? हा, बेसिक्स असांजी जेका प्राइमरी एजुकेशन आहे उहा आइडियल न आहे। अॻे जे भेट में ठीकु आहे कुझु। माण्हू या स्टूडेंट जेको आहे इंडिविजुअली पढ़नि था, पर कलेक्टिवली जीअं पढ़णु खपे, कोर्स स्टडी हुजणु खपे, उस्ताद जी क्वालिटी हुजणु खपे, स्टूडेंट जो स्टैंडर्ड हुजणु खपे पढ़ाई जे बारे में, उहा शइ कोन्हे। हिन जो सबबु शायदि मिसमैनेजमेंट आहे, या उहो पुराणो निसाब आहे जेको 50 साल पहिरीं मां पढ़ी आयुसि, उहे सगाई शयूं हाणे आहिनि। ॾिने हार पाता, साबू हार पाराया, इहो सॼो साॻियो ई आहे। मिठड़ा घोड़ा ओरिया, ख़ूब ख़ुशीअ सां दाड़ू खा। ॿिए दर्जे में मां साॻियो ई पढ़िया आयुसि, हाणे बि उहो ई पढ़ां। हा, अच्छा, इन सां गॾोगॾु गफ़ार साहब हिकु जेको साम्हूं नज़र अचे थो, अॻे जीअं तव्हां चयो त जीअं ॿार पढ़ंदा हुआ, अॻे मूंखे लॻे थो ॿार पढ़ंदा हुआ, हाणे ॿार सिर्फ़ु पास कंदा आहिनि। उस्ताद जी क्वालिटी न आहे न, उहा क्वालिटी कोन्हे। अॻे जेके कमिटेड उस्ताद हूंदा हुआ, उस्ताद ग़ालिब शेर आहे हिकिड़ो, त लोग कहते हैं फरिश्ता है जनाब वाइज़, त बड़े गौर जी ॻाल्हि आहे, ज़बरदस्त ॻाल्हि आहे। लोग कहते हैं फरिश्ता हैं जनाब वाइज़, हम भी तो यही कहते हैं कि इंसान नहीं है। इंसान नहीं है, सही। असल ॻाल्हि आहे त इंसान त हुजे न। हाणे हीअ जेको माण्हू हिते उस्ताद जी क्वालिटी जी ॻाल्हि करे थो, उहो हिननि जो दुश्मन आहे। अवां जेकॾहिं मां क्लेम कयां त मुंहिंजो तालुक़ु पैगम्बरी पेशे सां आहे, त मां घटि में पैगम्बर ऐं नौकर जहिड़ो थो हुजां। सही। उहा क्वालिटी त पाण में हुजे, उहा कमिटमेंट हुजे। अॻे असांजा उस्ताद कमिटेड हुया, स्कूल खां पोइ बि पढ़ाईंदा हुआ। स्कूल में किरदार साज़ी जो सब्जेक्ट हूंदो, उहो बि पढ़ायो वेंदो ऐं बाक़ाइदे ॿार जे किरदार ते तवजो ॾिनो वेंदो। ऐं पीउ मां ॿार खे उस्ताद जे हवाले करे मुहावरो असां वटि मशहूरु हूंदो त साईं इहो हिन जा हॾा ॿार जा असांजा, चमड़ी तुंहिंजी, भले कीअं बि करे पर पढ़ाए ॾे असांखे। हिन वक़्तु स्कूलनि में स्टैंडर्ड इहो आहे त जेकॾहिं ॿार खे स्केल बि को टीचर हणे थो त पीउ मां अची हुनखे गारियूं ॾेई था वञनि, अक्सर ई। ऐं उस्ताद जो उहो अदब एतिराम बि न आहे रहियो, ऐं माशरो बि तब्दील थी वियो आहे काफ़ी। ऐं उन जा जेके उसूल आहिनि उहे बि हिननि तब्दील करे छॾिया आहिनि। नतीजे में अक्सर करे, ऐं सभिनी लाइ नथो चवां माज़रत सां, पर न उहे उस्ताद रहिया, न उहे शागिर्द रहिया, न उहे वालिदेन रहिया आहिनि। सही। ऐं अल्टीमेटली उन इहे जॾहिं सभु शयूं तव्हां काउंट कयो था त पोइ रिज़ल्ट एजुकेशन ते उनजो नुक़सानु असरु पए थो। मिसाल तौरु अॻे जो ॿारु जेको सिर्फ़ु पंहिंजे वॾनि जे साम्हूं हुयो अक्सर, ऐं उहो कंहिं मीडिया, कंहिं सोशल मीडिया, कंहिं मोबाइल, कंहिं कंप्यूटर जी ज़द में न हुयो। हिन वक़्तु हू बिल्कुलु ज़द में आहे, ऐं पीउ मां परेशान आहिनि त हुननि ते कंट्रोल कीअं कजे। अॻे लिमिटेड, मुंहिंजे प्राइमरी दौर में कोई रेडियो ॿुधण जी इजाज़त हूंदी, उहा बि वॾो कुफुर सम्झो वेंदो। मासूम नंढियूं नंढियूं दुनाऊं ठहियल हुयूं, ऐं ॿारु तवजो ॾींदो हुयो उन कोर्स ते ऐं स्टडीज़ ते ऐं अख़लाक़ियात ते। हिन वक़्तु जीअं त ॿारु दुनिया जी सभिनी सकाफ़तुनि सां इंटरेक्ट में आहे, सोशल मीडिया जे थ्रू, कंप्यूटर जे थ्रू ऐं मोबाइल जे थ्रू, मुख़्तलिफ़ माशरनि जी जेका इंटरेक्शन आहे उहा हुनजे पंहिंजे माशरे जी शिकिल बिगाड़े छॾी थी। इहो मालूमात आहे, पर इल्मु जेकॾहिं कंट्रोल्ड न आहे, मालूमात जेकॾहिं कैटलॉग न आहे थियल, सभिनी सब्जेक्टनि जा किताब तव्हां हिकिड़े शेल्फ में कीअं था रखी सघो? मुमकिन ई कोन्हे। कॉकटेल ठही वेंदो तव्हांजे ज़हन में। ज़हन जी कैपेसिटी कहिड़ी आहे, उनजो ट्रेंड कहिड़ो आहे ज़हन जो, उनखे छा पढ़णु खपे, छा न पढ़णु खपे, केतिरो पढ़णु खपे, उहो त उस्ताद ऐं निसाब जे ठाहिण वारा तय कंदा न। असां वटि हालत इहा आहे त 50 साल पहिरीं जेको मां प्राइमरी में निसाब पढ़ी आयुसि उहो ई निसाब आहे। निसाब जे ठाहिण वारा उन सां रिलेटेड घटि आहिनि, ऐं हू ॿियो माइंड सेट रखनि था। पढ़ाइण वारा उन सां ओड़ा रिलेटेड कोन्हनि जेतिरा पहिरियों हुया, उहे वरी टियों माइंड सेट रखनि था। सही।
अच्छा, जिथे निसाब जी गाल थी तो अब्दुल वहाब साहब आपके भी अल्फाज शामिल करना चाहूँगी। जब आप निसाब की बात करते हैं